एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में मलिकार रोज़ असां क्लास 3 जो सबक तेरूं सहे ऐं कछुओं जी ॻाल्हि तस्वीरी कहाणी पढ़ंदासूं। ॿारो तस्वीरूं ॾिसो ऐं आखाणी ठाहियो। इन आखाणी में तव्हांखे ॿिनि जानवरनि जो तस्वीरूं ॾिसण में अचनि पियूं। कछू ऐं सहो ऐं बाग़ ॾिसण में अचे पियो, जंहिंमें गुल आहिनि, वण आहिनि। त सहो ऐं कछू गॾिजी रांदि कनि पिया। कछू आग ॾिए पियो ऐं सहो लुकी वण जे पोयां लुके थो ऐं इहे रांदि कनि था त कछू हुनखे ॻोल्हे वठे थो। हिन आखाणी मां ॿारो असांखे इहो सबक़ मिलियो त गॾिजी रहणु खपे, हिक ॿिए सां प्यार मोहबत सां रहणु घुरिजे। अॼु सबक़ पूरो थियो। चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं तव्हांखे अपडेट मिलंदी रहंदी।